रहमत जा पैकेज। नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब, फर्ज पढ़ो तो 70 फर्जन जो सवाब, एकड़ो जुम्मो पढ़ो 70 जुम्मन जो सवाब, एकड़ो कुरान जो खत्मो पढ़ो 70 खत्मन जो सवाब। जब रमजान में रात जो ऐलान होते ना, और रोजेदारो अल्लाह जा प्यारो उठो, अजाई थी गया। सब उठन था, नंढा वड़ा, अमीर गरीब, बूढ़ा जवान, मर्द औरतों। सोचे फरिश्तो ये कंबर में ट्राकोड़ा पे जी वैन 2:30 बजे कंबर वाला छो जा पुलिस आया जा रेंजर्स आया कई उतारो तन रब इनके तुझे रमजान शरीफ उतारियो दादा नता जो सुबह रब सोचे शायद थियो, लेकिन निंद पिटाए, एसी छड़े, पको छड़े, पलंग छड़े, नफ्स के मोचवारी उठा, उठण जे सदके मां रब सजे साल जा गुनाह माफ कया। जोर से जब रात जो उठंदा मस्जिद में ऐलान तो दे, असांजो मायूं उठन थियूं, चांवर पियो चाड़न, चायूं पियो काढ़न, मानियूं पियो पचा, मलाइका घरन जे छुतन से वेही छा पिया चन, ओ अम्मा, ओ भेण, ओ न्याणी, मुबारक थिए जो अल्लाह जो मेहमानन जी मानी पई तैयार करे। रोजा जे निंद फिटिया अन्या बिस्तरे ते पिया के तो अन्या बच्चा ने मुले सागरे उठे न तो पयो वापस बम मलाइका मथन का अच बैठा छाप्या चमन चंदा कुंबारक अल्लाह हय्या अल्लाह तुझे उम्र में बरकत ॾियड़ी उठी त सही। बम मलाइका मथन को अच बैठा न रोज आए त तू क्या कर कुंबारक अल्लाह अरे उठी अल्लाह तुझे उम्र में बरकत दे। जमल उठे तो बिस्तरो दुआ तो करे अल्लाह इनके जन्नत जो बिस्तरो नसीब करे। जमल जुती तो पाए, जुती दुआ थी करे मौला इन जे कदमन के पुल सरात ते काबू कजा। अल्लाह कमीस टंगी पया, कमीस लाए पाए, कमीस मौला इनके जन्नत जा वगा नसीब कजा। जे पानी से मुंह तो धोए, पानी दुआ तो करे मौला इनके हौले कौसर जो पानी नसीब कजा। जे तो जिन थावन में रोजो तो रखे थाम दुआ था कन मौला इनके जन्नत जा थावन नसीब कजा। तहज्जुद जो 8 रकातों तो पढ़े, किबले दे मुंह करे, काबो दुआ तो करे मौला ये मरी कब्र में पहुंचे इन्हें जे चेहरे के काबे दे सिधो रख जा। सजो दी रोजा रखी उन भूख ते गुजारी, चप खुश्क अखियों पीलियो रंगो हेठो। शाम जो दस्तरखाने ते अची बैठे, मानी पया शरबत मिल्क रोज पकोड़ा। घणा नाला नथो वटा बात तो न पानी थी वने। रोजा आए त वेठा आहिनि पर बेरोजा आए त बि किनो मुंह कयूं। बेरोजा आए त जो मर निशानियूं अथव। हिकु मोह ख़राब जहिड़ो अॼु पिणस मरी वियो आहे। ॿियो वेहण सां नांग वारो फूक ठण। भाऊ अॼु मारे नहीं रोजो असा नमाज पढ़ंदा आहियूं न मलाइका सवाब लिखंदा, हज कंदा आहियूं मलाइका सवाब, पर जब रोज़ो खोलींदा आहियूं त मलाइका कलम खणी सवाब लिखंदा। रब छा चवंदो रखो कलम, तव्हांजे कलमन में ताक़त ई कोन्हे जो रोज़े जो सवाब लिखो। रोज़ो ॼाणे रोज़ेदार ॼाणे मां अल्लाह ॼाणा। असां जब रोज़ो खोलींदा आहियूं न 5 मिंट पिया रोज़े रब मलाइकन के चवंदो ओ कंबर जे मस्जिद जो मंदर ॾिसो, खारकूं शरबत मई जी गर्मियूं उन एडी लगी तंजो चप बेटा शरबत न छो मलाइका चवंदा रब ए तुंजा आशिक थई जेते तुंजो नालो न ॿुधंदा न खाईंदा। जो तो मलाइकन असांजे पैदा थियण ते एतराज कयो हो न, तॾहिं त रब असांजो इबादत मलाइकन खे थो ॾे। रब थो चए खाइण हलाल मुंहिंजे करे छॾियऊं, पीअण हलाल मुंहिंजे करे छॾियऊं। हक़ निकाह वारी ज़ाल रोज़े में उन खां परे रहिया, वेझो आई त जो परे थी इशा खां पोइ रास्तो कजाए।
मलाइको रब तो चे मुझे आश का बेटा इन दस्तर खाने दे मानी शरबत में छो न था कान मलाइके था जन रब नकाई जिसते तू जो नालो कन्नल में न पल अल्लाहु अकबर मुबारक महीनो बरकत भरियो खुदा जो कसम नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब रमजान शुरू थी दो नबी से टे कम करना टे टे केड़ा कुल्लमा दखल रमजान शद्द मलजरा चेल मजबूत बदंदा बाल्टी हथ में शाम जो सही छाता कयो अल्लाह जे मेहमानन जी खिदमत पियो कया ॾाढा छोना था जो सुभान अल्लाह जोर से कमर वारो तरतीब ठायो फलानी मस्जिद में कट्टो खंड जो 70 शीशा शरबत जा सुबह बड़ा बाल्टी वारा नंढड़ा माधुरी जेड़ा ना 3 मण बर्फ डेली फलानी मस्जिद में मां मोकिलींदो टप ठाए रखो मुसलमान रोजा खोलन त मुंहिंजो रब अर्श ते मुखां राज़ी ॾाढा छोना था जो हज़रत अली से रोजो रखियो रोजो खोले पियो दर खड़क्यो बचड़ा हुसैन जी बाबा जिस केरा दर खोले जे कह दिया संत जेल मां छुटो मानी खारायो चे खणी वने ॾई अचेस मां पानी थे रोज तू त रमजान में के मुले जे अॻियां पकोड़ो खण खुदा जे दोडा न कढई त मुझे चई रोजे खोलण में असांजो हित बाऊं हूंदियूं आहिनि 1 2 3 वरी बेटी दर खड़ो बचड़ा हुसैन जी बाबा इस दर थे केरा दर खोले चे यतीम अचे तो पी मां मरी विया चे खणी वने ॾई अची 3 ॾींहं दर खड़ो केरा मुसाफिर चे तो 7 ॾींहं जबल में पंध कयो त मानी खे चे खणी वने ॾई अचे 3 ॾींहं अल्लाह कुरान नाज़िल कयो सोना एड़ा तालिब तैयार किया थी पान बुक ते न अल्लाह जे नाले माण्हुनि खे खा बेटा ई तो चार जिन दिनो तुम जातो ॿिया मेड़ींदड़ सभई मुठा ॾींदड़ मूं उहे ॾिठा जिन जूं जायूं आहिनि जन्नत में असांजे न त हैदराबाद कराची त रमज़ान में क्रिकेट नाइट कल्प अरे रहमत जो महीनो लानत वारो कम आई क्रिकेट मैच से क्रिकेट जा शौकीन घटे छोरन जा मथो रहमत पई वसे तो के लानत कपे इशा छुट्टी तरावी छुट्टियों अध रात बात पटियो शको